खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद मेरापुर रिपोर्ट बिलाल सुमरो मेरापुर जे बहरिया फाउंडेशन कॉलेज में सालियाना तकरीब मुनक़द कई वई। शागिर्दनि खे उजागर करण जे लाइ हिकु शानदार तकरीब मुनक़द कई वई जंहिंमें उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में MNA सैयद अबरार अली शाह ज़ाहिद अली इंचार्ज पाकिस्तान नेवी सिलेक्शन सेंटर शहीद बेनज़ीराबाद, सैयद फारूक अहमद डिप्टी डायरेक्टर पाकिस्तान नेवी कराची ख़ुसूसी मेहमान तौर शिरकत कई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पारां तकरीरूं ऐं टेबलोस पेश किया विया। बेहतर कारकर्दगी ॾेखारींदड़ ॿारनि में इनाम ऐं एवार्ड पिणु तक़सीम किया विया। उन मौक़े ते तकरीब में आयल महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा पेश किया विया। MNA सैयद अबरार शाह तकरीब खे पिणु ख़िताब कयो ऐं स्कूल जे शागिर्दनि जी महिनत खे पिणु साराहियो। बहरिया फाउंडेशन कॉलेज जे प्रिंसिपल गुलज़ार अहमद वसीर तकरीब में आयल महिमाननि ऐं वालिदैन जो शुक्रियो अदा कयो ऐं हिन वधीक चयो त बहरिया फाउंडेशन स्कूल जे शागिर्दनि स्कूल जो नालो वधायो ऐं अॻिते बि स्कूल जो नालो रोशन थींदो। हिन तकरीबुनि सां ॿारनि में हौसला अफ़ज़ाई पैदा थिए थी। अहिड़े क़िस्म जा शानदार मेड़ाका हर तालीमी इदारनि अंदरि थियणु घुरिजनि जिन सां ॿारनि खे पंहिंजी सक़ाफ़त बाबति भरपूर ॼाण मिली सघे।